ऐं वेही ॾुख ऐं जोटूं न पिटियो, हिक ॿिए ॾे वेही महिणा न ॾियो ऐं रुगो इहो चवणु त बाबा ज़रदारी माफ़िया खाई वई, पीपला खाई विया, हुकूमतूं खाई वयूं, बेईमाननि खे रिलीफ मिली वियो, नैब जा कानून मटिजी विया, असांजा सभु हर शइ पैसे ते हले थी। ऐं हिनखे बि चवंदासूं छा इंडस टाउन जा कचा रस्ता आहिनि, इहो बि तव्हांजी क़िस्मत में लिखियल आहे छा? पाकिस्तान जी बजट में करप्शन कनि, उन खां पोइ मिलंदड़ हितां जे माण्हुनि जी मदद जे मद में दुनिया अक़वाम मुतहदा जे सॾ ते दुनिया जॾहिं मदद करे उन में बि हरामखोरी कनि। उन करे इहो इल्ज़ाम इन जो ॾोहारी वक़्त जा हुकुमरान आहिनि ऐं उन्हनि सां सलाड़ियल माण्हू आहिनि ऐं असां उनखे चऊं था जहिड़ो बेवस ऐं लाचार थियो था बीह रहूं। न सिंध असेंबली जो किरदार थो नज़र अचे, न क़ौमी असेंबली या सेनेट जो को किरदारु नज़र थो अचे। हुकुमराननि में ॾिसूं पिया विज़िट फोटू वोटू निकिरनि पिया, पर उनजो मैदान ते कम जो छा थो थिए, अॼु बि लखें एकड़ ज़मीन जे हेठि पाणी बीठो आहे, जंहिंजे करे हिन भेरे सरे नथी ऐं अॻियूं कणिक न थींदियूं।